पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी की सॾ ते मरसू सिंध नेसून के उनवान हेठ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले मटियारी के सीनियर नायब सदर टाउन कमेटी न्यू सदाबाद के चेयरमैन रईस सरफराज अहमद राहू हल्के न्यू सदाबाद के सदर हाजी अब्दुल गनी मेमूर की अगवानी में टाउन कमेटी न्यू सदाबाद का नेशनल प्रेस क्लब तहत एहतिजाजी रैली कढी शदीद नारेबाजी कई वई। रैली में वडे अंग में पार्टी अगवानन ऐं कारकुन शिरकत करे मरसू सिंध नेसूं सिंधु ते दाड़ो नामंजूर सिंधु जो विरागो नामंजूर जा नारा हया वया। उन मौके ते अगवानन खिताब कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे हकन वसीलन ऐं अवामी मुफ़ादन जे तहफ़्फ़ुज़ लाइ हर फोरम ते आवाज़ उथारींदी रहंदी ऐं सिंध जे मुफ़ादन ख़िलाफ़ कंहिं बि फ़ैसिले खे क़बूल न कयो वेंदो, सख़्त मुज़ामत कई वेंदी। हिननि वधीक चयो त चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जी सॾ ते सॼे सिंध में एहतिजाजी रैलियूं कढी सिंध मसां यकजहती जो इज़हार कयो वियो आहे। सिंधु दरिया पाकिस्तान जी बका ऐं ज़िंदगी आहे। भारत सिंध विकास माइदे खे हिक तरफ़ ख़त्म नथो करे सघे। पाणी खे हथियार तौरु इस्तेमाल करण जी कोशिश खिते जे अमन लाइ वॾो ख़तरो आहे। जेकॾहिं सिंध जी वदानियत ते वार कयो वियो ऐं पाणी जी चोरी बंद न कई वई त भरपूर आवाज़ उथारियो वेंदो। उन मौके ते सलीम हंगोरो, निसार अली चांडियो, शबीर हजाणो, बाबर हफीज़ राजपूत, बहादुर मला, अयूब कोरी, सोराब मेमून ऐं ॿिया पीपी अगवान मौजूद हुआ।